नाज़िन मलीर में पाकिस्तान स्टील मिल्स के वर्कशॉप प्लांट में करोड़े रुपये की मालियत जा पितल ऐं ड्रामे जा रोल ऐं प्लेटूं चोरी थी वयूं आहिनि, जंहिंजो केस भी दाख़िल किया वियो आहे। इन हवाले से वधीक अपडेट करे रहियो आहे मेराठी जो रिपोर्टर रबनवाज मस्तोई। जी रबनवाज, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, मैं तव्हांखे ॿुधाईंदो हलां त पाकिस्तान स्टील मिल जे MRHC वर्कशॉप प्लांट में करोड़ों रुपयनि की मालियत जा पितल ऐं ड्रामे जा रोल ऐं प्लेटूं चोरी थियण जो इंकशाफ थियो आहे। MRHC इंचार्ज मोहम्मद असलम की मदद में बिनकासन थाने ते चोरी जो केस अणॼातल माण्हुनि मथां दाख़िल कयो आहे। जॾहिं त मोहम्मद असलम इंचार्ज सां असांजी ॻाल्हि ॿोल थी त उन ॿुधायो त मूंखे राति देर सां शिफ्ट इंचार्ज बासित फोन करे ॿुधायो त वर्कशॉप मां ड्रामे ऐं पितल जा रोल प्लेटूं गायब आहिनि ऐं जॾहिं मां सुबुह जो ड्यूटी ते पहुतसि ऐं जाइज़ो वरितो ॾिठो थी त MRHC मां करोड़ रुपयनि जी मालियत जा पितल ऐं ड्रामे जूं रोल प्लेटूं गुम आहिनि ऐं जॾहिं त CMHC वर्कशॉप जे वेझो ॾिठमि त उते साफ़ ऐं वाज़े हेवी गाॾियुनि जो टायरनि जा निशान पिणु ज़ाहिर आहिनि। रबनवाज, तव्हांजी महिरबानी।